अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊँ आहियां शफ़ी मंद लाखो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम अम्मा बाद। ही असांजो प्रोग्राम जेको फलाह आखिरत आहे गुज़िश्ता 8-9 सालनि खां हले पियो। इन में असांजा जेके उर्दू स्पीकिंग भाउर आहिनि उहे भी प्रोग्राम ॾिसनि था, लेकिन ज़ाहिर आहे कि सिंधी थोड़ी आहे माना हुननि एतिरी नथी थिए, तंहिं करे हाणे मां कोशिशि कंदुसि त हिन प्रोग्राम खे असां सिंधी में बि कुझु कयूं ऐं कुझु इन में उर्दू में बि ॻाल्हायूं त जीअं असांजा उर्दू भाउर इन खां मुस्तफ़ीद थियनि। अॼु जेको मुंहिंजो मौज़ू आहे उहो आहे सूरत अल अख़लास कुल वल्लाहु अहद। आहे त नंढड़ी सूरत, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। आहे नंढड़ी आयत, लेकिन हिन जी माना एॾी ज़बरदस्त आहे, जेकॾहिं इन्हीअ खे सुहिणे नमूने सां केरु सम्झी वञे त कंहिं बि मज़हब वारो माण्हू इस्लाम ॾे अट्रैक्ट थी वेंदो। छाकाणि त इस्लाम जेको आहे, असां नालो त पंहिंजे रब जो अलाह रखियो आहे, हालांकि उहो इलाह ॿियनि मज़हबनि में बि इलाह सां अचे थो, जीअं यहूदी मज़हब आहे, लेकिन असां जेको अलाह चऊं था न, उहो एॾो जनरल नालो आहे असांजो जो असां ख़ता नथा करे सघूं। मिसलन असीं अलाह जो नालो को रखूं ऐं उहो न निकिरे त ख़ता थी वई। मिसाल तौरु अलहम शरीफ़ में असीं छा था चऊं, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हाणे साईं डेफिनेशन थी वई अलाह जी, त उहो जंहिं हिन सॼे काइनात खे ठाहियो आहे उनजी असीं तारीफ़ था कयूं। हाणे साईं ख़ता केॾांहुं थींदी? फ़र्ज़ु कयो असांजे अलाह जो नालो भॻवानु आहे, त जेकॾहिं वाक़ई भॻवानु रब्बिल आलमीन आहे, सॼे काइनात खे ठाहियो थी, त असांजो उहो ई अलाह आहे। या जेकॾहिं मिसाल तौरु अलाह जो नालो गॉड आहे, पर जे उहो अलाह रब्बिल आलमीन आहे, उहो ई अलाह आहे जंहिं हिन काइनात खे ठाहियो आहे, त उहो असांजो अलाह आहे। तंहिं करे असां में त एरर ई नथो थी सघे जो असीं चऊं था रब्बिल आलमीन। अलहम्द कयूं था, माना असीं चऊं था जंहिं हिन सॼे काइनात खे अहिड़ो सुहिणो ठाहियो आहे, अल्हम्दुलिल्लाह, उन जी असीं तारीफ़ था कयूं। वरी चऊं था मालिक यौमिद्दीन, माना इहो अक़ीदो आहे त जंहिं ही काइनात ठाही आहे उहो ई हिसाब किताब असां खां वठंदो। छो वठंदो? छाकाणि त हुन क़ुरान बि उन ॾिनो आहे, रसूल बि उन ॾिना आहिनि, ऐं उहे असांखे जेको कोर्स ॾेई विया आहिनि उन मां पेपर कंदो, ऐं उहो पेपर जी असेसमेंट बि उहो ई कंदो जंहिं क़ुरान ॾिनो आहे। तंहिंजे करे असां हिकिड़ी ग़लतीअ खां ॿाहिरि निकिरी विया आहियूं। ईअं न आहे त पैदा करण वारो हिकिड़ो अलाह आहे, वरी हिसाब करण वारो ॿियो अलाह हुजे, त असां काॾे वञूं ई काॾे कोन था। वरी जेकॾहिं असीं अलाह खां अलहम शरीफ़ में हिदायत घुरूं था, इहदिन सिरातल मुस्तक़ीम चऊं था, अलाह साईं असांखे सिधो रस्तो ॾेखार। कहिड़ो सिधो रस्तो? केॾा मज़हब आहिनि, के कागान में वेठा आहिनि, त के जेके आहिनि से तिब्बत में वेठा आहिनि, के चाइना में वेठा आहिनि, के इंडिया में वेठा आहिनि, को किथे वेठा आहिनि, हर कंहिंजो पंहिंजो। त असां छा चऊं त कहिड़ो तरीक़ो? तंहिं ते असां वरी छा था चऊं, इहदिन सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम। अलाह साईं असांखे उहो रस्तो ॾेखार जो तो ॿियनि माण्हुनि खे, पोइ चाहे तिब्बत वारा हुजनि, चाहे इंडिया वारा हुजनि, चाहे कागान वारा हुजनि, असांखे उहो रस्तो ॾेखार जो ॿियनि माण्हुनि खे उहो रस्तो ॾेखारे थो, कामयाबु करे इनाम ॾेई छॾियो। असां ग़लतीअ ते थी नथा सघूं, ग़लतीअ खां त ॿाहिरि थी वियो इस्लाम। तंहिंजे करे जेके कुल वल्लाहु आहे, अलाह ताला असांखे फरमाए थो कुल हुवल्लाहु अहद। माना पहिरें ई त चए थो, अलाह साईं चए थो त तव्हां इहो चओ, ऐलान कयो त अलाह सां को पार्टनर कोन्हे को, यानी इन जो को पार्टनर कोन्हे। हाणे अॼु असीं इन ते ॻाल्हायूं था। हिकिड़ी हदीस शरीफ़ जामे तिरमी हदीस शरीफ़ में अचे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो आहे त रसूलुल्लाह सल्लम हिकिड़े शख़्स खे ॿुधो त यदउ यक़ूल अल्लाहुम्मा इन्नी असअलुक बिअन्नी अशहदु अन्नक अंतल्लाहु। चई अल्लाह साईं मां तोखां सुवाल थो कयां, पर मां इन सां गॾु इहा शाहिदी थो ॾियां त तूं ई आहीं अलाह, ला इलाहा इल्ला अंत, ऐं तूं अकेलो आहीं, तोसां ॿियो केरु शामिल न आहे कंहिं पावर में, कंहिंजी दुआ घाइण में, कंहिंजी हाजत रवाई करण में। अंत अल अहद, तूं अकेलो आहीं, समद तुंहिंजो को साझी कोन्हे, अल्लज़ी लम यलिद, अलाह साईं तूं उहा शख़्स ताईं जो न तूं कंहिं मां ॼाओ आहीं, वलम यूलद, न तो कंहिंखे ॼणियो आहे,
वलम यकुल लहू कुफुवन, तुंहिंजो हम असर तुंहिंजे बराबरि हिन काइनात में केरु कोन्हे। जॾहिं इहा हिन दुआ घुरी त काल रसूल सां फरमायो वल्लज़ी नफ़्सी बियदिही, जंहिंजे हथ में मुंहिंजी जान माना अलाह, लक सल्लल्लाहु, इन्हीअ सुवाल कयो आहे अलाह खां बि इस्मिहिल आज़म, इस्म आज़म खां, माना इन में इन्हनि अखरनि में इस्म आज़म अची वियो। अल्लज़ीज़ा दुई बिही, जेको माण्हू अहिड़े तरीक़े सां दुआ घुरंदो इन लफ़्ज़नि सां, अजाबत उनखे अलाह ज़रूरु जवाबु ॾींदो। वैज़ा सोयल बिही अता, का शइ घुरंदो त उनखे ज़रूरु मिलंदी जेकॾहिं हुनजे फ़ाइदे जी हूंदी। हाणे जॾहिं सूर अख़लास जे बारे में असीं चऊं था त इन ते टे असां वटि हिकिड़ा बुज़ुर्गनि जूं चवणियूं आहिनि। चवनि था त तदल सुल्स क़ुरान, ही क़ुरान जे टे हिसे जे बराबरि आहे। इन ज़ालक बि सवाब में, ऐं लिमन कराहा मिनल अजर मिसल अजर मिन करा सुल्स क़ुरान, जेको सिर्फ़ु इहो कुल अल्लाह अहद पूरो पढ़ंदो त टियों हिसो क़ुरान पढ़ण जो सवाबु मिलंदुसि। ऐं जेको आहे सो पर शर्त आहे हिन लाइ, फ़ीमा तज़वंतहू मिनल मानी वल उलूम, माना इन्हीअ खे जॾहिं पढ़े त इन जी अक़ीदे ते हुनजे दिलि में अचे, ईअं न त अंतर मंतर जंतर करे न, बल्कि इन मानी ऐं उलूम जे। छो त इन ज़ालिक उलूमुल क़ुरान सलासत, छो त उलूम क़ुरान जा टे आहिनि, तौहीद, अहकाम ऐं किसा। तंहिं मां जेकॾहिं त जेको आहे सो हीअ तौहीद ते इश्तमल आहे त इन करे टियों हिसो थी वञे। इन लिहाज़ खां फरमाए थो इब्न जोज़ी पंहिंजे किताब में पेज नंबर 129 चैप्टर नंबर 20 में। उन खां पोइ हिन में जेको सो हिकिड़ो मसइलो हीअ आहे त मोहम्मद बिन इसहाक़, इहो तमामु वॾो हिकिड़ो मुफ़सर गुज़रियो आहे, अन सईद बिन जुबैर मक़तूअन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुरसलन इन्नहु काल अतौ रहतन मिन यहूद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़ो ग्रुप आयो, हिकिड़ो वफ़द आयो यहूदियुनि जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कालू या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़ा अल्लाह ख़ल्क़ल ख़ल्क़, चए थो त हीअ त ॿुधायो त हीअ सॼो कारखानो, ही काइनात अलाह ठाही आहे। फमन ख़ल्क़, अलाह खे कंहिं ठाहियो आहे। फ़ग़ज़ब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हत्ता इंताका लौनहू, पाण सां चहिरो गज़ब में ॻाढ़ो थी वियो। ऐं उन खां पोइ आयो जिब्रील अलैहिस्सलाम, सलाम कयईं त रसूलुल्लाह सल्लम थधा थी विया। फ़क़ाल अख़फ़ज़ अलैक या मुहम्मद, चईसीं रसूलुल्लाह सल्लम तव्हां एॾी कावड़ न कयो, अलाह ताला जवाबु मोकिलियो आहे। ऐं इहे सूरह या कुल वल्लाह अहद नाज़िल थी वई ओॾीमहिल जो ओॾीमहिल, ऐं उनजो जवाबु हो। ॿिए में अचे थो त हिकिड़ो हिन में अचे थो त फ़ी हदीस सही अन मालिक त अन रजुलन सम रजुलन बिकरा, हिकिड़ो शख़्स ॿुधो त तलावत पियो हिकिड़ो शख़्स करे कुल वल्लाहु अहद यरदहा, ऐं बार बार उनखे रिपीट पे कयईं, तव्हांजो सुबुह थी वियो त उहो शख़्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, ॿुधाईंसीं इहा ॻाल्हि त चईसीं हीअ ॻाल्हि ई त नबी साईं फरमायो वल्लज़ी नफ़्सी बियदी इन्हा ताजुल सुलसुल क़ुरान हाज़ा फ़ज़ला, चई ही हिकिड़ो इहा जेका सूर इख़लास आहे सो टियों हिसो क़ुरान जे बराबरि जो सवाबु आहे। ब्रेक वठूं था, इन प्रोग्राम खे इंशाअल्लाह जारी रखंदासीं। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। हाणे अचूं था सूर इख़लास ते। पहिरीं उनजी जेका आयत आहे उहा आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद, याने फरमायो त अल्लाह अकेलो आहे। थोरो उर्दू में मैं चाहूँ तो ये सूरह अखलास के बारे में बड़ी फजीलत आई है, और इसके बारे में मैंने अभी 2 अहादीस पढ़ी कि ये अगर सूरह अखलास पढ़ी जाए तो इसका सवाब कुरान के तीसरे हिस्से के बराबर है। असल में क्या है कि कुरान में 3 हिस्से हैं, एक है तौहीद का, एक है अहकाम का, और तीसरा है कसस का। तो क्योंकि ये सूरह अखलास तौहीद पे मुश्तमिल है कंप्लीट, इसलिए इस पे तीसरे कुरान का इसको अजर कहा जाता है। कुल हुवल्लाहु अहद माना फरमायो त अल्लाह अकेलो आहे। छाजे लाइ, कीअं, इसके इन जो दलील कुरान में केतिरनि जाइनि ते आहे। सूरतुल बकरा में रब फरमाए थो बदीउ समावात वल अर्थ, याने ज़मीन आसमान खे पैदा करण वारो बिना कंहिं मटीरियल जे। बदी हिकिड़ो त हूंदी आहे शइ पैदा कबी आहे सामान सां, बदी माना फर्स्ट टाइम पैदा करण वारो। बदी समावात वल अर्द, अल्लाह पाक छाकाणि ज़मीन आसमान जो पहिरीं पैदा कंदड़ आहे। उन खां अलावा अल्लाह पाक जो सिस्टम, हुन जी टेक्नोलॉजी
एॾी एडवांस आहे। वैज़ा कज़ा अमरन, जॾहिं बि हू को फ़ैसिलो करे थो, फ़इन्नमा यक़ूलहू, त सिर्फ़ु चवे थो कुन थी त थी पवे। उर्दू में चवां तो अल्लाह कुल हु अल्लाह अहद को एक्सप्लेन खुद कुरान करता है कि बदी समावात वल अर्द, कि ज़मीन आसमान का यानी किसी चीज़ के मौजूद न होने के बावजूद पैदा करने वाला पहली दफ़ा। और अल्लाह ताला का इतना एडवांस सिस्टम है कि वैज़ा क़ज़ा अमरन, जब भी कोई काम या किसी चीज़ के पैदा करने या किसी काम के होने का इरादा करता है, फ़इन्नमा यक़ूलहू, तो सिर्फ कहता है कुन हो जा, फ़यकून, तो वो चीज़ हो जाती है। तो ये है कुल हुवल्लाहु अहद। अल्लाहुस समद, यानी अल्लाह बेनियाज है, उसको किसी की सपोर्ट की ज़रूरत ही नहीं है कि कोई आके उसकी मदद करे चांद को फिराने के लिए या ज़मीन के हलाइण जे लाइ, कंहिं शइ जी हुनखे ज़रूरत कान्हे का। इन खे बि क़ुरान पाक एक्सप्लेन थो करे। सूरह अंबिया में रब फरमाए थो ला युसअल अम्मा यफ़अल, क्योंकि अल्लाह के बराबर कोई हैसियत नहीं, किसी शख्स की हैसियत नहीं, किसी भी चीज़ की हैसियत नहीं, और क्योंकि ये खुद उसने अकेला पूरा कायनात बनाया है और जो करना चाहे वो खुद कर सकता है। तो ला युसअल अम्मा यफ़अल, इन लाइ त जेको कुछ हू करे तो केरु उन खां नथो पुछी सघे त रब साईं तो इहो छो कयो। वहुम युसअलून, अल्लाह खां सवाइ हर शइ खां उन खां सुवाल कयो वेंदो त तो हे कमु छो कयो। जॾहिं शैतान ऐं फ़रिश्तनि खे अल्लाह ताला चयो त मां हिकिड़ो मिटीअ मां बशर मां ख़लीफ़ो थो ठाहियां, पंहिंजो रसूल थो ठाहियां, त अल्लाह खां केरु पुछी नथो सघे त छो थो ठाहीं। लेकिन शैतान अल्लाह जो चयो इन लाइ न मञियो त चयईं त अना ख़ैरन मिनहू, चई मां हिन मिटीअ जे बशर खां बहितर आहियां, इहो रसूल कीअं थो थी सघे। ख़लक़तनी मिन नारियूं व ख़लक़तहू मिन तीन, मूंखे तो बाहि मां पैदा कयो आहे, हुनखे तो मिटीअ मां पैदा कयो आहे, तंहिंजे करे मां पाण खां घटि वारे खे सजदो न कंदुसि, मां तोखे 100 सजदा कंदुसि अल्लाह साईं। लेकिन ला युसअल अम्मा यफ़अल, केरु अल्लाह जे डिसीशन खां क्वेश्चन नथो करे सघे। वहुम युसअलून, इन्हीअ खां इलाह खां, अल्लाह जी हर शइ पैदा कयल शइ खां सुवाल कयो वेंदो, करे सघिजे थो। फ़आलुल लिमा युरीद, अल्लाह जो चाहे उहो करे थो, हुनजी मर्ज़ी आहे जेको करे सघे थो। इहो आहे अल्लाहुस समद। लम यलिद वलम यूलद, न हुन मां केरु ॼाओ आहे न हुन कंहिंखे ॼणियो आहे, न उसमें से कोई पैदा हुआ है, न अल्लाह किसी से पैदा हुआ है। इसके बारे में अल्लाह ताला ने कुरान में इस चीज़ को एक्सप्लेन किया है। वकुल हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदन, चे तो अल्लाह जी तारीफ़ कयो जंहिंखे पुट न आहे। हाणे हिन में तारीफ़ जी ॻाल्हि कीअं आहे, फ़र्ज़ु कयो अल्लाह खे पुट हुजनि, हाणे साईं हर पुट बि अल्लाह हुआ, हाणे हुनखे बि सजदो कयूं, हुनखे बि सजदो कयूं, वरी जो उहे पोटरा ॼणनि त वरी उन्हनि खे सजदो कयूं, धीअरूं ॼणनि त उन्हनि मायुनि खे सजदो कयूं। यानी इंसान सॼे ख़ानदान जे बचे खे सजदा करे, छो त उहे बि अलाह ई थिया। तंहिंजे करे हिकिड़े अलाह हुजण जे करे चए थो मुंहिंजी तारीफ़ कयो अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी लम यत्तखिज़ वलदन वलम यकुन लहू शरीकुन फिल मुल्क। ऐं ॿियो वरी सजदो इन लाइ था कयूं ऐं ख़ुशि था थियूं जो अल्लाह ताला जो को पार्टनर कोन्हे, जी अल्लाह जो को पार्टनर हुजे त वरी उन खां बि घुरणो पए हा। ऐं के थी सघे थो असांजा कम अधु हुनखे हुजनि हथ में, अधु हुनजे हथ में हुजनि, होॾां ड्रोड़ूं, त इन्हीअ ते बि अल्लाह जी तारीफ़ ऐं शुक्र करणु खपे। वलम यकुन लहू वलियुन मिनल ज़ुल, ऐं को अल्लाह ताला खे कॾहिं बि कंहिंजी मजबूरीअ में बि ज़रूरत कान थी पवे जो फलाणो अची अल्लाह जी मदद करे। व कब्बिरहू तकबीरा, पोइ अहिड़े अल्लाह जी वॾाई बयानु कयो, अहिड़े अल्लाह खे अल्लाह अकबर चओ ऐं ख़ुशीअ जो इज़हार कयो त असांजी इबादत केॾी सुहिणी ऐं सादी करे छॾी अथई। केतिरा मज़हब आहिनि जेके पंहिंजे ख़ालिक जा अलाए केॾा माइट चवंदा आहिनि, साईं उहो ज़ाल अथसि, उहो पुटु अथसि, उहो फलां, पोइ वठां लॻी पिया, को हुनजी ज़ाल जो बुत पियो थो पूॼे त को हुनजे पुट जो बुत पिया था वञनि, के हुनजे माइटनि जा बुत था पूॼनि। त अल्लाह ताला चए थो कुल अल्हम्दुलिल्लाह। ऐं इहे जेके जिन हा जेको पहिरियों दफ़ो जॾहिं क़ुरान ॿुधनि त वञी छा चयनि पंहिंजे जिननि खे, उन्हनि खे चऊं बाबा असां हाणे शिरक न कंदासीं। चई छो? चई अल्लाह खे पुट ई कोन्हे, जंहिं रब पंहिंजो पुट वारिस न रखियो आहे उहो ॿियनि खे कीअं थो पार्टनर करे सघे, जे हुनखे ज़रूरत पए त पहिरीं त पुट ॼणे हा। तंहिंजे करे जेको सो अल्लाह साईं फरमाए थो त तव्हां जेको सो कयो।
रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तो चए तव्हां ऐलान त कयो न, कहिड़ो? कुल इन कान लिर रहमान वलदुन, रसूल सल्लम तव्हां ऐलान कयो जेकॾहिं अल्लाह खे पुटु हुजे हा फ अन्ना अव्वलुल आबिदीन, त आउं पहिरियों बानो उन पुट खे सजदो कयां हा, मां उनजो बानो थियां हा तव्हां सभिनी खां अॻु में। छो त अल्लाह जो पुटु त अलाह हुआ, त अल्लाह चए थो मूंखे पुट ई कोन्हनि, पर नबी करीम सां इनखे सम्झाइनि जेकॾहिं अल्लाह कुल इन कान लिर रहमान वलदुन, अगर अल्लाह का बेटा होता फ अन्ना अव्वलुल आबिदीन, तो मैं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहले ही सबसे उनकी इबादत करता। सुभान रब समावात वल अर्द, बेएब आहे अल्लाह रब जी ज़ात जेको ज़मीन आसमान जो पालणहार हुआ, रब अर्श ऐं रब अर्श जो पालणहार आहे। अम्मा यसफून, जेके माण्हू अहिड़ा कूड़ ठाहिनि था अल्लाह जे मथां। तॾहिं बि माण्हू न मुड़िया। यहूदी चवंदा कालतुल यहूद उज़ैर इब्नुल्लाह, चवंदा उज़ैर अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे। व कातल नसारा, वरी ईसाई था चवनि काल नसारल मसीह इब्नुल्लाह, मसीह इब्नुल्लाह, त मसीह जेको हज़रत आहे उहो अल्लाह जो पुटु आहे। हाणे पुट ठाहियो वेठा आहिनि, यहूदी बि ठाहियो वेठा आहिनि, ईसाई बि ठाहियो वेठा आहिनि। ज़ालिक कौलहुम बिअफ़वाहिम, इहे हिन जे वात मां हथ जूं ठहियल ॻाल्हियूं आहिनि। युज़ाहिऊन कौल लज़ी कफ़रू मिन क़बल, इहे पोयनि कूड़नि जेके हिन खां अॻियां गुज़र उन्हनि खे कापी था कनि। कातलहुमुल्लाह, अल्लाह जी हिन जे मथां मार पवे। अन्ना यूफ़कून, काॾे था भटकनि। जॾहिं रब चए थो कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद, त पोइ हे काॾे था वञनि, काॾे था हे भटकनि इन हालत में। सही बुखारी जी हदीस शरीफ़ आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो काल अल्लाह कज़बनी बिन आदम, अल्लाह चयो त मां इंसान खे पैदा कयो आहे, आदम जो औलाद आहे, मूंखे कूड़ो थो करे। वलम यकुन लहू, इनखे न करणु खपे हा। व शतमनी वलम यकुन लहू ज़ालिक, वरी मूंखे घटि वधि थो ॻाल्हाए, इनखे ईअं बि न करणु खपे हा। अम्मा तकज़ीब हू ईयाय फज़ाम अन्नी ला अक़दिर अन उईदहू कमा कान, जेको मूंखे कूड़ो कीअं थो करे त चए थो त मां वरी हिनखे ज़िंदा न करे सघंदुसि। हालांकि हाणे त हे जेके इंसान जेको हुन रिढ जे सेल आहे, सेल जो मतिलबु आहे त ज़रूरी उन मां उहा साॻी रिढ वरी पैदा थी सघे थी। त इंसान जो जेको अज़ब ज़म्ब आहे, जेको हॾी आहे पोयां, उन मां इंसान दुबारा पैदा थी सघे थो। चए थो मां चवां थो पैदा कंदासीं, चए थो त माना मूंखे कूड़ो थो करे। अमां शतऊं, मूंखे जेको घटि वधि ॻाल्हाए थो कहिड़ो फ़क़ोल हुली वलदुन, चए थो मूंखे पुटु आहे। फ़सुभानी, अल्लाह चए थो मां इन्हनि एबनि खां पाक आहियां। अने अतख़िज़ साहिबतऊं ऐं वलदन, जो मां का घरवारी वठां या पुटु वठां। वतख़िज़ मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला, ॿाहिरां त इहो जेको सो इन जे बारे में अचे थो। अॻिते वरी इहा ई जेका ॻाल्हि आहे त तबारकल्लज़ी नज़्ज़ल अल फ़ुरक़ान अला अब्दिही, अल्लाह जी बरकत वारी ज़ात आहे जंहिं नाज़िल कयो क़ुरान पाक पंहिंजे बाने ते। अल फ़ुरक़ान, जेको फ़र्क़ु थो करे हक़ ऐं सच, हक़ ऐं कूड़ में, नाहक में, सच ऐं कूड़ में। छाजे लाइ क़ुरान ॾिनो अथई? लियकून लिल आलमीन नज़ीरा, त इहो क़ुरान जे रस्ते अक़वाम आलम में उन्हनि खे ख़बरदार वञी करे त बाबा ही असली क़ुरान अल्लाह जो सचो कलाम अथव, जे ज़ेर ज़बर में फ़र्क़ु कोन्हे। हिन जी तइलीमात खे हासिलु कयो। जॾहिं चए थो कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद, त तव्हां ईअं न चओ त अल्लाह खे माइटनि या धीअरूं आहिनि या पुट आहिनि। त इन करे ही क़ुरान हक़ीक़त में सॼे आलम खे ख़बरदार करण लाइ आयो आहे। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ इन प्रोग्राम खे जारी था रखूं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार। अॻिते अचे थो त वलम यकुन लहू कुफुअन अहद। कुफू हो थींदो आहे हम पलो इंसान, माना हिकु जहिड़ो पैसे में, दौलत में, इज़त में। अल्लाह जो को बि कुफू कोन्हे को बि हिकिड़ो कुफू कोन्हे को। हाणे अचो त इन खे थोरो स्टडी कयूं। क़ुरान में इन शइ खे एक्सप्लेन थो करे। रब साईं फरमाए थो जेके माण्हू अल्लाह जो कुफू इख़्तियार कनि था इहो शिरक था कनि। रब साईं चए थो वमिनन नास मन यत्तखिज़ मिन दूनिल्लाहि अंदादन युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। जेके हिकिड़ा माण्हू आहिनि जेके हिन सूरह इख़्लास जी हिन आयत ते अमल नथा कनि, बल्कि अल्लाह जो कुफू था कनि। माना त ही असांजा कम हिन माण्हूअ जे थ्रू थींदा, पोइ पाण करे अल्लाह खां कराइजे। मिसाल तौरु नौकिरी खपे थी,
हाणे सदर ताईं त या प्राइम मिनिस्टर ताईं त केरु कोन पहुचंदो, हेठे माण्हू खे चइबो बि मूंखे तूं नौकिरी वठी ॾे। हाणे इहो माण्हू कुफू थी वियो सदर जो, छो त दावत इन्हीअ जी कबी, सदर खे लेखबो बि कोन, ऐं चइबो त कमु असांखे ही थो करे ॾे, अलाह वटि ईअं न आहे। रब साईं चए थो वमिनन नास मन यत्तखिज़ मिन दूनिल्लाहि अंदादन, उहे माण्हू जेके अलाह जो कुफू वठनि था, युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह, पोइ ज़ाहिर आहे कुफू था वठनि त इन जो मतिलबु आहे त उहे वरी उन सां एॾी मोहबत आहे कंहिंजे अलाह सां करणु खपे। लेकिन जेके अकुल ऐं इल्म वारा क़ुर खे तर्जुमे में पढ़ण वारा आहिनि, वल्लज़ीन आमनू अशद हुब्बन लिल्लाह, इहे अलाह सां शदीद मोहबत कनि था। उनखे ख़बर आहे त अलाह जो को कुफू कोन्हे, सॼो कमु असांजो अलाह सां ई करे थो। अलाह पुछे थो अमित्तख़ज़ू मिन दूनिही आलिहतन, अलाह खे छॾे ॿियनि दरनि तां जेको आहे सो ॿाॾाइनि था, अलाह खां ॿियनि शख़्सियतुनि खां ॿाॾाइनि था। अलाह थो चवे कुल हातू बुरहानकुम, चए थो भला इहो तव्हांखे इजाज़त कंहिं ॾिनी आहे, भला उनजो को दलील ॾियो, को हदीस, को क़ुर ॾेखारियो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तो अलाह चईं हाज़ा ज़िक्र मई, चई जो ॾिसो हे सॼो क़ुर मां खोले वेठो आहियां, मूं वटि पियो आहे। व ज़िक्र मिन क़बली, बल्कि तव्हां ॿिया पुराणा किताब बि खणी अचो, तौरात खणी अचो, इंजील खणी अचो, किथे त ॾेखारियो जो अलाह चयो आहे त मूंखां सवाइ तव्हां ॿियनि खां घुरो। बल अक्सरहुम ला यअलमून, पर अक्सरियत माण्हू क़ुर खे पढ़नि ई कोन था, पहिरीं त माना कोन था कनि, ऐं यालमून अल हक़, तंहिंजे करे हू अलाह जे प्रोग्राम ऐं हक़ खे ॼाणनि ई कोन था। फ़ोइ मोरिदून, तंहिंजे करे हू एराज़ करे ॿियनि दरनि ते वञनि था। ऐं शाह लतीफ़ त तॾहिं थो चवे त ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया, इहो आहे फ़हम मोरिदून, माना दरनि ॿियनि ते वञी पिननि था। इहो तो क़ुर फरमाए, अलाह जा वली फरमाइनि। हालांकि अलाह चए थो छा थींदो जॾहिं आख़िरत में इहे शिरक करण जे करे अज़ाब ॾिसंदा त पोइ उहा सिचुएशन कहिड़ी आहे। रब थो फरमाए वलौ यरल लज़ीन ज़लमू इज़ यरौनल अज़ाब, इन्हनि शिरक करण वारा जॾहिं क़यामत जे ॾींहुं या जहन्नम में अज़ाब ॾिसंदा त असां अलाह खे छॾे ॿियनि दरनि तां पिया पिनियोसीं, हाणे असांखे इन जे करे अज़ाब, छो त अलाह ताला शिरक माफ़ नथो करे न। ऐं शिरक करण वारनि जूं निमाज़ूं रोज़ा बि कोन तुरंदा, बल्कि शिरक करण वारी ताराज़ी कान थींदी। शिरक आहे छा? शिरक जो मतिलबु आहे त अलाह ताला खे नंढड़ो करणु। कीअं? मिसाल तौरु जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ो MPA या MNA वञी प्राइम मिनिस्टर खां नौकिरी वठी ॾिए त तव्हांजो MPA MNA तव्हांजी नज़र में वॾो आहे, उहो प्राइम मिनिस्टर नंढड़ो थी वियो, उनखे परवाह ई कान्हे, न वञी तव्हां दावत कंदव, न वञो तव्हां थोरो मञींदो, कमु कराइण वारे जी इज़त थींदी आहे। त अलाह ताला खे नंढड़ो थो कजे, नंबर 1। ॿी ॻाल्हि त अलाह ताला जी जेका टेक्नोलॉजी आहे उनजी मैरिफत न हुजण जे करे माण्हू जाहिल थी थो वञे। अलाह ताला फरमाए थो त आउं तव्हांजे अंदर में हिकिड़ी नंढड़ी मशीन लॻाई आहे, उहा मशीन ख़्याल पैदा थी करे, पोइ के ख़्याल तव्हां ज़बान ते आणे माण्हुनि खे ॿुधायो था, के वरी ख़्याल दॿाए था छॾियो। हाणे मिसाल तौरु तव्हां हिकिड़ी का सुहिणी शइ ॾिठी, हाणे तव्हांजे दिलि में घणेई ख़्याल आया, ड्रिज जे करे के वात ते आणींदो ई कोन, लिकाए छॾींदो, पर जंहिं इहा मशीन ठाही आहे रब जल जलाल, उहो उन मशीन खे पढ़ी थो वठे। त जेको जिन खे दिलनि खे पढ़ी थो वठे, उहो जेको आहे सो उनजी टेक्नोलॉजीअ खां असां इनहराफ़ था कयूं त अलाह असांजी कोन थो ॿुधे। त चए थो जॾहिं इहे माण्हू अज़ाब ॾिसंदा त पोइ चवंदा अनल कुवत लिल्लाह जमिया, चवंदा हाय घोड़ा असांखां ग़लती थी वई, सभु पावर त अलाह पंहिंजे हथ में रखियो वेठो। अन अलाह शदीदुल अज़ाब, अलाह जेको आहे सो शदीद अज़ाब आहे। रब साईं फरमाए थो त जेको आहे सो कहिड़ो गुनाह वॾे में वॾो आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अंतजल लिल्लाह निदऊं व ख़लक़क, अलाह तव्हांखे पैदा कयो वॾे में गुनाह, उनजो कुफू ठाहियो त हीअ बि अलाह वांगुरु असांखे कमु कराए ॾिए थो। ऐं उन खां पोइ जेको आहे सो अलाह ताला फरमाए थो अल्लज़ी जअल लकुमुल अर्द फ़िराशऊं, जंहिं तव्हांजे लाइ ज़मीन खे फ़राश कयो, आसमान खे छत कयईं, आसमान मां पाणी लथई, उन खां पोइ हेठां ज़मीन मां कढियईं, त अहिड़े अलाह सां तव्हां को बि हमसर न कयो, कुफू न कयो, व अंतुम तालूम, ॼाणे वाणे। ऐं हींअर मुंहिंजो इहो अलाह ताला खां असां दुआ था घुरूं त इहे कुल अल्लाह अहद असां रोज़ानो पढ़ूं ऐं हर निमाज़ में हिकु नफ़ली निमाज़ में पढ़ण जी कोशिशि कयूं। उन खां अलावा जेके तरावी थींदियूं इनशाला उन में असां अहिड़ियुनि जायुनि ते तरावियूं पढ़ूं जिथे असांखे उनजो तर्जुमो बि ॿुधाइनि त जीअं असीं सिंधी आहियूं, अरबी अचे कान थी, अरबी त पढ़णु लाज़िम आहे, उनजे लफ़्ज़ ते 10-10 नेकियूं मिलनि थियूं, पर न सम्झण जो करे गुनाह वॾो आहे। अलाह ताला असांखे इहा जेके सो हिन रमज़ान शरीफ़ में इन अहिड़नि तरावियुनि जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जंहिंमें असांजो तर्जुमो ॿुधूं था। इनशाला ही प्रोग्राम वरी ॿिए जुमे ते बि रिपीट थींदो, जो मां मुल्क खां ॿाहिरि हूंदुसि उन अॻे जुमे ते,
लेकिन इहो आहे त वरी मोटी अची इंशाल्लाह नवां प्रोग्राम तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं रमज़ान शरीफ़ में ही मुंहिंजो प्रोग्राम रोज़ानो हलंदो, रोज़े खुलण खां थोरो अॻु में। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।